हुकूमत जेको आहे टंडे मोहम्मद खान समेत 20 ज़िला जेके आहिनि सिंध में उहे ॿोॾि जा करार ॾिना आहिनि। ॿिए पासे माफ़िया जेकी आहे ताक़तवर बणिजी चुकी आहे। जॾहिं खां पंजाब खां ॿोॾि जा किसा हलनि पिया तॾहिं खां महांगाई का चोट चढ़ी वई आहे। अटो जेको 10 ॾींहंनि जे अंदरि 1900 रुपया कटरो चढ़ियो आहे। मैदो जेको 4200 खां अञा 6000 रुपया कटरो चढ़ियो आहे। खंडु चढ़ी आहे। गिहु ऐं तेल जेकी ज़रियुनि खां असांखे मालूम थिया त उनखे जेका लिकाए ॾियो अथनि हाणे ब्लैक ते उनजो विकिरो 2 ॾींहंनि में जारी कयो वेंदो। जीअं त असां बार बार निशान कंदा आहियूं त असां सिंध जा जेके वारिस आहियूं, जेके धणी आहियूं, उहे लाचारी ऐं बेवसी वारी ज़िंदगी गुज़ारियूं। जॾहिं त असां सिंध जा जेकी सरज़मीन आहे उहा ख़ुशहाल धरती आहे जंहिंमें तेल, कोयलो, गैस, यूनियम तेल ऐं दरिया, समुंड सभु शयूं हूंदे असांजा माण्हू बुख ऐं बदहालीअ जो शिकार आहिनि। उनजी वजह आहे पीपल्स पार्टी जेके असांखे डपु डाह कट ॾियो, माण्हुनि खे ॿोड़ी ज़रूरु थी, पर असांजे माण्हुनि लाइ कुझु बि करण लाइ तयारु कोन्हे। हिते माफ़िया जेके अॼु अटा लिकाए ॾिया अथनि 4400 रुपया अची माना कटो छॾियो अथनि। खंडु जेकी आहे वधाए ॾी अथनि, तेल वधाए ॾिया अथनि। माण्हू जी मज़ूरियूं उते जो उते, पघारूं उते जो उते। अॼु बि जेके हिननि असेंबलियुनि में ऐलान कया असां हेतिरो पघार करे ॾियो आहे, हेतिरो वधाए ॾियो आहे, पर अॼु बि सिक्योरिटी गार्ड जेके प्राइवेट में कमु कनि था उनजी पघार मख़सूस 12 खां 15, 17, 18 हज़ार खां मथे कोन वई आहे। हिते मुनिसिपल मुलाज़िम उन्हनि जी पघार एतिरी कोन्हे। हिते जेके कटौतियूं जेके आहिनि उहे बेन था कयूं थियूं वञनि। हिते जेके सरकारी प्राइवेट जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जूं जेके आहिनि पघारूं घटि आहिनि ऐं जेके प्राइवेट स्कूल में जेके मास्तर कमु कंदा उनजी पघार न हुजण जे बराबरि आहे। मुकमल हिते माफ़िया जेकी आहे उहा ताक़तवर बणियल आहे ऐं असांजो माण्हू जेको आहे बुख ऐं बदहालीअ जो शिकार बणिजी वियो आहे। हिननि असांजी क़ौम खे पिनण ते ज़रूरु हिरायो आहे, पर असांजी क़ौम खे तइलीम कोन ॾिनी आहे। उनजे करे असांजी क़ौम में जेका शोर हलियो वियो आहे, पर हाणे क़ौम खे सुजाॻ थियणो पवंदो, पंहिंजे दरियानि जो बचाव करिणो पवंदो, पंहिंजी धरती जो बचाव करिणो पवंदो। पंहिंजे जेके ही मन गढ़ जेके माफ़िया हिते जेके रेट पंहिंजा रोज़ पंहिंजा मुक़ररु करे थी, हिते हाणे त सब्जी बि कोन था वठी सघूं। अहिड़ी हिन हालत करी आहे जेकी हिन वक़्तु सब्जी जेकी रोडनि रस्तनि ते पई हूंदी उहा बि 200-250 रुपया किलो। हीअ गॾा गॾी वारा मुंहिंजे पासे वीचारा तयारी मज़दूर वारा जेके आहिनि, हमाली करण वारा जेके आहिनि, उनजी तारीख़ केतिरी आहे, उनजी तारीख़ वधी आहे छा? उनजे घर में तव्हां कॾहिं विया आहियो? उनजी ख़बरचार वरिती आहे की मानी खाइनि पिया कोन पिया खाइनि, कहिड़ो सिस्टम ॿार हुनजा पढ़नि पिया कोन पिया पढ़नि? तव्हां स्कूलूं बंदि करे ॾियूं, तव्हां निज़ाम सॼो धर्म भरम करे ॾियो आहे। असां कतई माठ करे कोन वेंदासीं ऐं क़ौम खे चवंदा ख़ुदा रहा तव्हां इन वॾरनि खे, इन बुतारनि खे, इन ज़ालिमनि खां डिॼण जे बजाए अलाह खां डिॼो। अलाह चयो आहे त ज़िंदगी मौत मुंहिंजे आहे, रिज़्क मुंहिंजे लिखियलु आहे, त दुआ बि न घुरो उन शइ ते। छो तव्हीं इन वॾे ज़ालिम बुतारनि खां डिॼो था? तव्हां अचो पंहिंजे हक़ लाइ विढ़ो, पंहिंजे हक़ लाइ नथा विढ़ो। उनजी हालत इहा पहुती आहे असांजी औरतुनि ते जेका माना पिननि जे हवाले सां लाइनूं लॻी पियूं, उन ते छा छा नथो थिए, कंहिंखां ॻाल्हि लिकियलु न आहे। पर हुनजो सबबु इहो आहे त असां कमज़ोर बणिजा आहियूं। असां उहे वारिस धणी आहियूं सिंध जा जेके सिकंदर आज़म खे बि दिलो जमा हईंदी हुनजो निशान मरण ताईं कोन वियो। असां उहा दिलेर क़ौम आहियूं, पर अॼु असां सिर्फ़ु इन करे हिते वेही रहिया आहियूं त असां में सुजाई ख़तमु थी वई आहे, असां में गैरत ख़तमु थी वई आहे। उन करे असां ते हीअ जेके माफ़िया आहिनि, हीअ जेके ज़ालिम बोतार वॾेरा आहिनि, कुझु आहिनि वधीक कोन्हनि, कुझु आहिनि जेके असां ते हावी थी विया आहिनि ऐं असां ते ज़ुल्म बर्पा हिननि करे जो आहे त ख़ुदा रा सुजाॻ जो हिमो ई मरी वेंदा। पिया आहिनि, एक्सीडेंट में मरनि पिया, घर में अटैक थी मरनि पिया, नौजवान मरनि पिया, ॿार मरनि पिया, सभु मरूं पिया। त बहितर आहे त मुड़ुस थी मरूं, मुड़ुस थी जियूं। अचो त गॾिजी पंहिंजो आवाज़ु बुलंद कयूं, हिन माफ़िया जे ख़िलाफ़ु ताक़त आवाज़ उथार सगोर आवाज़ु बणिजूं। जीअं असां पंहिंजे बचनि लाइ घटि में घटि सोचो ऐं क़ौम जे बचनि लाइ सोचो यार। जेके तव्हां ॼणा आहिनि, जंहिं लाइ तव्हां ॾींहुं राति महिनत था कयो, उन्हनि लाइ कॾहिं आवाज़ु बणिजायो? छा तव्हां ॾिठो आहे तव्हांखे मज़दूरी कोन पई मिले? ईरान ग़रीब में ग़रीब मुल्क आहे, पर उते बि तव्हांखे मज़दूरनि खे जेका फैसिलिटी आहे उहो पंहिंजो घर, पढ़ाई, गैस, लाइट सभु करे सघनि था। हिते त बदमाशी एतिरी आहे जंहिंजी इंतिहा कोन्हे।